नाज़रीन, नंदो में पोरत मोहम्मद जुमन खोसो जे घरवारी गुज़िरियल केतिरी अरसे खां जिगर जे कैंसर में मुब्तला आहे, जंहिं वस वारनि खां इलाज लाइ मदद जी अपील कई आहे। इन हवाले सां ॾिसूं था मुर्तज़ा खोसो जी ही रिपोर्ट। असां हिन वक़्तु निंदो शहर लॻ ॻोठ मोहम्मद खोसो एट सुल्तान खोसो में मौजूद आहियूं, जिते मज़दूर ऐं पोरियत मोहम्मद जुमन खोसो जी घरवारी गुज़िरियल 12 महीननि खां वठी जिगर जे मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहे, जंहिं जे करे हिननि पंहिंजो अल्लो तलो विकिणी हाणे ही फ़ाक़ा कशी ते मजबूर आहिनि। अचो त साणनि ॻाल्हि ॿोल करियूं त सदन छा चवणु आहे। ये भाई इलाही साल खां वठी बीमार पई है, वीचारी इलाज कराए कराए देर थकिजी पियो, गरीब मज़दूर है, वीचारे जी पूरी नथी थिए, माई मंझे ते पई है। ख़ुदा ख़ासि असांजी मदद कई वञे, जेको पुॼी सघे उहो हिनजी मदद करे हिनजो इलाज करायो वञे। बीमार है, जेके कारी साई थी पोइ बदीन इंडस में असां इलाज करायो, उनखां पोइ पूरो 6 महीना कोर्स खाइण खां पोइ हिनजो जिगर जेको आहे सो मुकमल ख़तमु थी वियो आहे। ऐं खणी वियुसि हैदराबाद, डॉक्टर जो खणी वञ हैदराबाद वियुसि, कराची खणी वियुसि, उते टेस्टूं बेस्टूं वग़ैरह सभु थियूं। उनखां पोइ उन्हनि डॉक्टर मूंखे ॿुधायो त बाबा हिनजो जिगर मुकमल ख़तमु आहे, हिनजो पाकिस्तान में इलाजु आहे कोन, हिनखे तव्हां घर खणी वञो। उतां मायूस थी हैदराबाद में मोटी आयुसि, घर खणी आयुसि, पैसो कोन हो, पोइ बसि इहा कट ते पई आहे, को टाइम थियो आहे बीमार पई आहे। महिरबानी करे वसवारनि खे अपील था करियूं, साईं मुराद अली शाह खे, बिलावल भुटे खे असीं अर्ज़ु था करियूं त महिरबानी करे मुंहिंजी घरवारी जी हयाती बचाई वञे। जो ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो चवणु आहे त ही इंतिहाई ग़रीब ऐं लाचार आहिनि। हिननि जा जेके एहसास कफ़ालत जे तरफ़ां मिलंदड़ रक़म हुई सा बि हिननि खे न पई मिले, उहा बि बंदि थी चुकी आहे। जीअं त हिन जे मसमात लाली जे घरवारे जो चवणु हो त ही ख़ुदि बि पेरनि खां माज़ूर आहे ऐं हिननि वसवारनि खे अपील कंदे मुतालबो कयो आहे त संदन सरकारी ख़र्च ते इलाज कराए, हिननि जी माली सहायता करे ऐं संदसि घरवारे जी ज़िंदगी बचाई वञे। मुर्तज़ा खोसो, मेहरान टीवी, निंदो शहर।